मुंहिंजे शहर जे माण्हुनि खे या मुंहिंजे माइटनि खे जॾहिं बि ख़बर पवंदी आहे त एन डी यूनिवर्सिटी मां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग करे रहियो आहियां त उहे सभ खां पहिरियां इंजीनियरिंग करण ते ऐं उन खां पोइ कराची जे यूनिवर्सिटीज़ मां इंजीनियरिंग करण ते हैरान थी वेंदा आहिनि। ऐं अॼु आउं इन टॉपिक ते कुझु तव्हां सां वुजूहात डिस्कस कंदुसि छो अंदरूने सिंध जे स्टूडेंट्स खे या सिंधी स्टूडेंट्स खे कराची जे यूनिवर्सिटीज़ मां अची इंजीनियरिंग करणु घुरिजे या जेके वॾियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके नस्ट थी वियो, फास्ट थी वियो, लम्स थी वियो, लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट साइंसिस जेको लाहौर में आहे, IBA थी वियो, कॉमसेट्स, प्यास, अहिड़ियुनि वॾियुनि यूनिवर्सिटीज़ मां वञी इंजीनियरिंग करणु घुरिजे। सभ खां पहिरां इंजीनियरिंग उहो शोबो आहे जंहिंमें तव्हां वटि भले PhD हुजे पर जेकर तव्हां वटि उहो प्रॉब्लम सॉल्विंग स्किल, उहो माइंड सेट या उहे टेक्निकल स्किल्स या नवनि टेक्नोलॉजीज़ ते अबूर हासिलु न आहे त तव्हां हिकु कामयाबु इंजीनियर या सुठो इंजीनियर बिल्कुलु न थी सघंदव। ऐं हीउ जेको माइंड सेट हूंदो आहे, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स हूंदा आहिनि इंजीनियरिंग जा या जेके टेक्निकल स्किल्स हूंदा आहिनि, उहे मेनली तव्हांजे दोस्तनि जी संगत, तव्हांजो जेको नेटवर्क हूंदो आहे या जेको तव्हां पाण पढ़ो था या जेको तव्हांखे यूनिवर्सिटी पढ़ाए थी उन जे प्रैक्टिकल एप्लीकेशन्स ते डिपेंड करे थो। जेको तव्हां सिखो था उन मां तव्हां कुझु पंहिंजे तरफ़ां को नओं प्रोजेक्ट ठाहियो था ऐं उहो तव्हां शो था कयो ऐं उन बेस ते तव्हांखे कंपनीज़ में जॻह मिले थी, जॉब वग़ैरह मिलनि था या इंटर्नशिप्स वग़ैरह मिलनि था। ऐं आऊं तमामु घटि सिंधी स्टूडेंट्स जा ग्रुप ॾिठा आहिनि जिते उहे अहिड़ा टॉपिक्स जीअं प्रोग्रामिंग, AI, ब्लॉकचेन, बुक्स या नवनि टेक्नोलॉजी जे बारे में डिस्कस कंदा हुजनि। ज़्यादातर उहे हर वक़्तु भोग मज़ाक कंदा आहिनि ऐं हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं करे पंहिंजी यूनिवर्सिटी जा क़ीमती साल ज़ाया करे ऐं पोइ वरी इंजीनियरिंग डिग्री करण ते मलाल कंदा आहिनि। ईअं नाहे त जेके ही नस्ट फास्ट GIKI थी वियो, NED थी वियो या कराची जे यूनिवर्सिटी जा जेके स्टूडेंट्स आहिनि उहे भोग मज़ाक नथा कनि। उहे बि इन मामले में टाप जा हरामी हूंदा आहिनि, भोग मज़ाक कंदा आहिनि, हेॾा होॾा टाइम ज़ाया कंदा आहिनि पंहिंजो। पर उन्हनि जो हिकिड़ो उहो माइंड सेट हूंदो आहे त उहे पंहिंजा स्किल सेट्स, पंहिंजो जेको कमु आहे ऐं पंहिंजो जेको फ्यूचर आहे उन जे तरफ़ ओतिरो ई तवजह ॾींदा आहिनि ऐं उन शिदत सां कमु कंदा आहिनि। हाणे मुंहिंजो मञणु आहे कंहिं बि इंडस्ट्री में या कंहिं बि फील्ड में या कंहिं बि स्किल में तव्हांजी कामयाबी सभिनी खां वधीक इन ॻाल्हि ते डिपेंड थी करे तव्हां केतिरो टाइम हुनखे ॾियो था ऐं केतिरे तवजह सां कमु कयो था उन फील्ड में या उन स्किल ते या उन इंडस्ट्री में। पर ही यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि मेनली नस्ट, फास्ट, लम्स, GIKI थी वियो, IBA थी वियो या NED जा कुझु स्टूडेंट्स तव्हांखे वॾियूं वॾियूं जेके इंजीनियरिंग कंपनीज़ आहिनि, टेक कंपनीज़ आहिनि, उन्हनि जे टॉप पोस्ट ते मिलंदा। ऐं इहा का क़िस्मत जी ॻाल्हि नाहे, इहो उन एनवायरमेंट या उन नेटवर्क जे करे आहे जेके ही यूनिवर्सिटीज़ प्रोवाइड कनि थियूं। ऐं उन एनवायरमेंट में रही, उन दोस्तनि जी संगत में रही करे उहे अहिड़ा स्किल्स, अहिड़ा टेक्निकल स्किल्स, अहिड़ा प्रोजेक्ट्स ठाहिनि था जेके इन्हनि स्टूडेंट्स खे मदद कनि था वॾियुनि यूनिवर्सिटीज़ में वॾियुनि पोस्टस ते पहुचण में। हाणे तव्हां तमामु घटि स्टूडेंट्स ॾिठा हूंदा ऐं तमामु घटि स्टूडेंट्स ॾिठा आहिनि जेके क्वेस्ट, बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीज़ मां या अहिड़ियुनि यूनिवर्सिटीज़ मां निकिरी करे कंहिं बि कंपनी में अची कमु कनि या कंहिं वॾी पोस्ट ते पुॼनि। इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ में ॻाल्हि थो कयां, छो जो उते जे ॿारनि खे न उहो कम्पिटिटिव एनवायरमेंट थो मिले ऐं न ई उन इलाइक़े में के अहिड़ा सॉफ्टवेयर हाउसिस आहिनि या के अहिड़ी इंडस्ट्रीज़ आहिनि जिते वञी इंटर्नशिप्स कनि या उनखां अलावा जेके यूनिवर्सिटीज़ में कम्पिटिशन्स थींदा आहिनि या हैकाथॉन्स थींदा आहिनि कंप्यूटर साइंस फील्ड में या मुख़्तलिफ़ इंजीनियरिंग फील्ड्स में, अहिड़ा के कम्पिटिशन्स वग़ैरह कोन था थियनि जिते मतिलबु छा स्टूडेंट्स पंहिंजा स्किल सेट शो करे सघनि ऐं पंहिंजा स्किल्स डेवलप करे सघनि। ऐं न ई वरी अहिड़ियुनि यूनिवर्सिटीज़ में उहे फैसिलिटीज़ आहिनि। कुझु क़ाबिल स्टूडेंट्स जेके आहिनि पंहिंजी सेल्फ स्टडी करे, पंहिंजी हिमत पाण करे अॻियां निकिरी था अचनि ऐं वॾियुनि कंपनीज़ में वञी कमु कनि था। ऐं उन मां इहो ज़ाहिर आहे इंटीरियर में तव्हां वेही करे या अंदरूनी सिंधी यूनिवर्सिटीज़ में वेही करे तव्हां ऑनलाइन ज़रिया इस्तेमालु करे सिखी सघो था ऐं अॻियां वधी सघो था। ऐं इन मां इहो ज़ाहिर थिए थो सिंधी स्टूडेंट्स जेके आहिनि, इंजीनियरिंग स्टूडेंट्स जेके आहिनि, उहे इंजीनियरिंग में बि अॻियां वधी सघनि था। फर्दर असां कंहिं ॿिए वीडियो में डिस्कस कंदासीं तव्हां कीअं नस्ट, फास्ट, GIKI, लम्स जे यूनिवर्सिटीज़ में वञी सघो था ऐं फ्री में या घटि खां घटि पैसनि में पढ़ी सघो था। वॾी महिरबानी।